बिरासिटी में खबर ॾींदा हलूं त क़ौमी शाहराह ते ताज पंप भरिसां तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल स्पीड ब्रेकर तां उछल खाइण सबबि पोयां वेठल मदरसे जी शागिर्दियाणी 20 सालनि जी अनीता धी नईम मेमुण किरण सबबि रोड जो धक दिमाग़ ते लॻण सबबि मौके ते फ़ौत। शागिर्दियाणी ॻोठ कोड़ो मेमुण मां भाउ सां गॾु मोटरसाइकिल ते सवार थी बिरासिटी अची रही हुई त क़ौमी शाहराह बाईपास भरिसां ओचितो हादसे जो शिकार थी। हादसे बाद शागिर्दियाणी अनीता मेमुण खे खणाए बिरासिटी अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां दिमाग़ में धक लॻण सबबि फ़ौत थियण जी तस्दीक कई। इतला ते संदसि घर में रोड राड़ो मची वियो। इन सिलसिले में संदसि वारसनि ॿुधायो त गुज़िरियल केतिरे ई अरसे खां क़ौमी शाहराह जी तइमीराती कम हले पियो, जॾहिं त रोड जो कम कंदड़ अमले पारां मुसाफ़िरनि जी बचाव ख़ातिर के बि हिफ़ाज़ती इंतज़ाम नाहिनि कया, जंहिं सबबि हीउ हादसो पेश आयो ऐं असांजी न्याणी जी हयाती खसिजी वई। हिननि वफ़ाक़ी तौरे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी लापरवाह ऐं गैर ज़िम्मेवार अमले खे हटाए मुसाफ़िरनि लाइ यकीनी हिफ़ाज़ती इंतज़ामात जोगा फौरी कदम खयां वञनि ऐं क़ौमी शाहराह रोड जो जल्द खां जल्द तइमीराती कम मुकमिल करायो वञे, जीअं अॻिते अहिड़नि हादसनि खां बची सघिजे। ॿिए पासे वारिस नौजवान नारी जे फ़ौत थियण जी तस्दीक बाद लाश ॻोठ कोड़ो मेमुण खणाए विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।